अस्सलाम वालेकुम, मां सदनाम हुसैन कुलाची। अॼु जो असांजो टॉपिक अहम आहे ऐं उहो टॉपिक आहे सिंध में नए सूबे जी ॻाल्हि। सभ खां पहिरियां सही मुराद अली शाह जो कि बयान ते रोशनी विझो था। जो सदन पंजाब के लोग चाहते हैं, सूबा सिंध के लोग उसको जीने नहीं देंगे। सही मुराद अली शाह फरमाइनि था त ॾखण पंजाब सूबे जी ॻाल्हि हली रही आहे, पर केर बि सिंध जे बारे में सोचण जी ग़लती न करे। अव्हांखे यादि हूंदो त पीपल्स पार्टी सां वाॻियल वफ़ाक़ी वज़ीर ख़ुर्शीद अहमद शाह जी सरबराहीअ में हिकु कमेटी बि जोड़ी वई आहे, जंहिंजो कमु इहो आहे त सूबनि जे हवाले सां वफ़ाक़ खे इख़्तियार ॾियारणु। उन कमेटीअ जो कमु इहो आहे त आइन में तरमीम करणु, यानी नवां सूबा ठाहिण बाबति जेके सूबाई हुकूमतनि यानी सूबाई असेंबलीज़ वटि इख़्तियार हुआ, उहो वफ़ाक़ी हुकूमत यानी क़ौमी असेंबली ताईं उनखे पहुच ॾियणु आहे। पाकिस्तान जे आइन में त वाज़े लिखियलु आहे त नवां सूबा वफ़ाक़ नथो ठाहे सघे जेसीं ताईं सूबाई असेंबलीज़ रेज़ोल्यूशन पास कनि ऐं उहो बिल क़ौमी असेंबली सेनेट में मंज़ूर थिए। उनखां पोइ सदर ॾांहुं वेंदो, उनखां पोइ वफ़ाक़ी हुकूमत जो कमु आहे त नवां सूबा ठाहे थी या नथी ठाहे। बहरहाल हीअ जेका नई कमेटी जुड़ी आहे, इन बाबति सिंध जे माण्हुनि खे ख़दशा आहिनि ऐं उहे ख़दशा दुरुस्त बि आहिनि। हाणे सूबनि जी विराइण जी ज़िमेदारी तव्हां ख़ुर्शीद शाह ते रखी आहे। तव्हांखे यादि हूंदो त MQM सदाईं इहो राग अलापींदी रही आहे त नओं सूबो ठाहियो, कराची खे नओं सूबो ठाहियो, हैदराबाद खे ज़म कयो कराची सां ऐं नओं सूबो ठाहियो, पर हू नाकाम छो थींदा रहिया आहिनि? छाकाणि जो आइन में इन ॻाल्हि जी गुंजाइश ई कोन्हे। पर जेकॾहिं को सिंध सां वाॻियल वफ़ाक़ी वज़ीर ॾखण पंजाब सूबो ठाहींदो, पंजाब सूबे खे टोड़ींदो, पोइ पाकिस्तान जे आइन में हिकिड़ी गुंजाइश पैदा थी वेंदी। पोइ सुभाणे MQM वारा चवंदा असांखे सूबो ॾियो ऐं असां चवंदासीं न भाउ असां छो सूबो ॾियूं। ज़ाहिर ॻाल्हि आहे, सुभाणे पंजाब जा KP जा वफ़ाक़ी वज़ीर जेकॾहिं कमेटी जोड़ींदा त बसि सिंध खे ॿिनि हिसनि में विरायो, कराची सूबो ठाहियो, पोइ सिंध भले मुखालफ़त कंदी, पर उन्हनि वटि हिकिड़ो सगारो मौक़िफ़ हूंदो त जॾहिं ॾखण पंजाब सूबो ठहियो पिए त उन वक़्तु सिंध सां वास्तो रखंदड़ वफ़ाक़ी वज़ीर हुआ जिन कमेटी जोड़े ऐं हीउ कमु कयो। हाणे छो एतिराज़ कनि था? इनमें को शक न आहे त सिंध सदियनि खां आहे ऐं रहंदी। सिंध तारीख़ी वतन आहे, उनखे केर बि टोड़े नथो सघे। साज़िशूं हर दौर में थींदियूं रहियूं आहिनि। बहरहाल पीपल्स पार्टी बि इहा ॻाल्हि बख़ूबी ॼाणे थी त सिंध विराइण वारी ॻाल्हि सिंध वासी क़बूल कोन कंदा, छाकाणि जो पीपल्स पार्टी जो वोट बैंक ई सिंध में आहे। बहरहाल मुराद अली शाह जी इन ॻाल्हि जी हिमायत करे सघिजे थी ऐं इहा हक़ीक़त बि आहे त जेकॾहिं को बि माण्हू सिंध जे विरहाङे जी ॻाल्हि कंदो त सिंध वासी उनखे जीअण कोन ॾींदा, इनमें को शक न आहे। पर जेकॾहिं पीपल्स पार्टीअ खे पंहिंजी बका पंहिंजी सियासत सिंध में ई करणी आहे त पोइ सिंध जे माण्हुनि बाबति सोचणो पवंदो। अॼु फ़िलहालु एतिरो ई, मिलूं था हिकु नई वीडियो सां।